इन वक्त असीं दादू शहर के सोमर टाउन में मौजूद आहियूं। 6 साल का वधिक अरसो थी वियो आहे हिन टाउन के, पर हिते इंसानी ज़रूरत जूं के भी जेके आहिनि उहे सहूलियतूं मौजूद ना आहिनि। हिते ड्रेनेज जो वॾो मसलो आहे, रोड रस्ता ना आहिनि ऐं सुई गैस जे फराहमी जेको आहे हिते अञा ताईं न थी सघी आहे। हिन टाउन में जेको आहे बिल्कुलु थोरे फ़ासिले ते चونڈيل MPA डॉक्टर सजीला लिगारी जो बंगलो आहे। उन बंगले में तमाम सहूलतूं आहिनि, पर हिते इलाइक़े वासियुनि खे सभु सहूलतुनि खां महरूम कयो वियो आहे। अचो त इलाइक़े वासियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त उहे छा था चवनि। तव्हां खे घणा दोस्त जेके आहिनि पीपल्स पार्टी जो जियालो बि सॾींदा आहिनि ऐं तव्हांजो घर बि हिन कॉलोनी में आहे, पर छो हिन कॉलोनी खे नज़रअंदाज़ कयो थो वञे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शोएब साहब तव्हांजी महिरबानी मंज़ूर भाउ। साईं अर्ज़ु इहो त असांजी कॉलोनी में हिकिड़ी MPA रहंदी आहे, डॉक्टर सजीला लिगारी साहब आहे। उहा थोरी गॾु माना कॉलोनी जे आउटसाइड सां रहंदी आहे गॾु, थो उन खे सहूलियतूं मौजूदु आहिनि। हितां जो हिकिड़ो रूल आहे दादू जो, त जेकॾहिं कंहिं बि घिटी में कोई वॾो माण्हू कंहिं वॾे माण्हू जो दोस्त या उन्हनि जो को वेझड़ो अज़ीज़ रहे थो त उते पेवर ब्लाक लॻी था वञनि, गैस जूं सहूलियतूं थी वञनि, बिजली जा डबल कनेक्शन बि ॾिना था वञनि, एक्सप्रेस कनेक्शन ॾिना था वञनि। बाक़ी सॼो दादू बाइका ते इंतिहाई तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾिए पियो थो। रुगो मां हिकिड़ो न, घिटियूं वञो, नजम कॉलोनी घुमो, ॿिया पाड़ा घुमो, सभिनी पाड़नि में, पर उन्हनि जॻहियुनि ते जिथे सहूलियतूं ॾींदा, जिथे हिननि जा पंहिंजा अज़ीज़ वेझा माण्हू MPA MNA जा ख़ासि माण्हू हुजनि, उन्हनि खे ॻोल्हे सहूलियत ॾींदा। ॿियो लाचार मेन रोड रस्ता हिननि कराइनि। ॿियो दादू जी बाइका ते सां जीअं तबाही बर्बादी थियनि, अहिड़े तरीक़े सां हिननि बर्बादी कई आहे। असां गुज़िरियल 6-7 सालनि खां दाहींदा था अचूं मीडिया ते, दुनिया ॾिसे थी। मूंखे चवंदा आहिनि माण्हू, तूं पीपल्स पार्टी जो हुजण जे बावजूदि, वर्कर वेझो हुजण जे बावजूदि तूं दाहीं पियो थो, छो थो दाहीं, तोखे छो नथा ॾियनि? मां चयो मूंखे नथा ॾियनि, शायदि सच चऊं था, हक़ सच चऊं था, उनजी सज़ा जे वधि ही असांखे का बि शइ ॾियण जे लाइ तयारु न आहिनि। को बि कमु ॾिठो था कोन्हे, न ड्रेनेज आहे, न बिजली पूरी आहे, न गैस जी सहूलियत आहे, न रस्ता आहिनि। का बि बेसिक राइट असांजो जेके इंसान ज़ात खे हुजणु घुरिजनि इहे ॾियनि ई कोन था। हिननि जी पर्सनली असांते सज़ा आहे। हाणे तव्हांखे ख़बर हूंदी, कुझु टाइम अॻु में मूंखे DC साहब खे मूं रिक्वेस्ट कयो, DC साहबु साम्हूं मिलियो, मां 23 लखनि जो लिस्ट में कमु बि आयो, 5 नंबर ते कमु हो। कमु आयो, कमु अचण खां पोइ हिननि जी पंहिंजी दादू जे निमाइंदनि जी सभिनी जी गॾिजाणी थी। उन गॾिजाणी में हुननि माण्हुनि मुंहिंजा जेके कम जा पैसा आहिनि उहे कटे छॾिया पकी लिस्ट में। मां साहब सां मिलियो, साहब खे अर्ज़ु कयो साईं, चई कमु घणा आहिनि, मां छा कयां, पंहिंजे हिसाब सां कुझु ॿिए हंधि हिननि खे ॾियणा आहिनि, करणा आहिनि, अहिड़े हिसाब सां। मूंखे निहायत अफ़सोस हिननि ते थिए थो त हिननि खे शक कहिड़ी ॻाल्हि ते आहे। हिननि वटि हींअर इज़त कंहिंजी आहे जेको रोज़ु अचे, नवां ऐलान करे, नवां जलसा कराए, नवियूं दावतूं कराए, वॾा प्रोग्राम कराए, ठीकु आहे, कमकार सभु ॻाल्हियूं अहिड़े हिसाब सां डिवाइड कनि पिया हुननि ई माण्हुनि जे मार्फत। असुलु जेके पुराणा पीपल्स पार्टी जा वर्कर वोटर आहिनि उन्हनि जी टके जी रेस्पॉन्स कान्हे। मां त नवनि ऐलान करण वारनि माण्हुनि ते मूंखे हैरानगी आहे त ऐलान कहिड़े बेस ते था कनि, जॾहिं पीपल्स पार्टी जा पुराणा माण्हू हिननि खां पुछा कयो त असांजी पोलिंग ते जेॾीमहिल 9 लखो पोलिंग थी त ओॾीमहिल केॾी जंग थी, केॾो जहिड़ो थियो, MNA पाण आयो, MPA पाण आयो, मां उन्हनि जी अॻुवाणी में उते पाण लोड़ियो पिए, सरेआम माण्हू गाॾियूं भरियोसीं पिए। उन खां बाद में मुखालिफ़ धुर वारनि जेॾीमहिल इलेक्शन जो टाइम, शाम जो टाइम थियो त बाइका ते असांजे मथां इलेक्शन जा बस्ट आहियूं, जेका दुनिया खे ख़बर आहे, लिकल ॻाल्हि कान्हे। मां पाण MNA साहब खे कंप्लेन कई, साईं हिते त जहिड़ो लॻो पिया, इलेक्शन त आहे कान। उन जे बावजूदि बि MNA न ॿुधण वारो आहे, न MPA ॿुधण वारो आहे। कमु उन्हनि जा 5-10-15 हिन जा माण्हू छॾियल आहिनि, 5-10-15 सोशल मीडिया ते हुननि जा माण्हू छॾियल आहिनि, जेके हुननि जी नेकी करण में पूरा आहिनि, हू हुनजी नेकी करण में पूरा आहिनि। ॿई पाण में कोन था ठहनि शोएब साहब, जंहिंजे न ठहण जे करे पीपल्स पार्टी दादू जी इंतिहाई तकलीफ़ुनि में आहे। अच्छा, बसि असां इहो ॿुधो आहे त जेके MPA MNA साहिब आहिनि, ॿिन्हिनि जे जेको आहे विच में काफ़ी अरसे खां वक़्ती इख़्तिलाफ़ ॾिसण में अचनि पिया ऐं जेको आहे उन जे करे बि जेको आहे तरक़ियाती कमनि में रुकावट पइजी रही आहे। इन जे बारे में तव्हां छा था चओ? जी साईं, त हिननि खे जेका हिननि जी पंहिंजी वेड़ आहे, हिननि खे फ़ाइदो आहे, काफ़ी फ़ाइदो वरितो अथनि इन वेड़ मां। ज़िले जी हिननि ॿिन्ही माण्हुनि खे फ़िक्र कान्हे त जेका हॉस्पिटल ठहणी हुई, जेका तक़रीबन 3 सालनि अढाई जो प्रोजेक्ट हुयो, उनखे 10-12 साल अॼु ॾींहुं ते दादू जी हॉस्पिटल कान्हे, न दादू खे का यूनिवर्सिटी आहे, न दादू जी सफ़ाई आहे, न अमन अमान आहे। भला तव्हां दादू वारा मूंखे इहो सुवाल जो जवाबु ॾियो त कंहिं MPA MNA का गॾिजाणी कराई, को वेठा आहिनि, को इन ॻाल्हि ते गौर वीचार कयो अथनि त दादू लुटिजे पियो थो, अचो त गॾिजी वियूं। हू हुन जा माण्हू हुन जी ख़ुशामंद कनि था, हुन जी ख़ुशामंद कनि था, हिननि जो टेमड़ो पास थिए थो, कमु ॿिन्ही जा थियनि था।
कम ख़ासि माण्हुनि जा हिननि जा सभिनी जा थियनि था, पर इन में असीं पाण में कोन था ठहूं। मूं त हिननि खे चयो इलेक्शन जो टाइम थियो, मां चयो साईं असां ग़रीब माण्हू आहियूं, ॻोठ ॻोठ में हलंदासीं, वर्क कंदासीं, बहितर त तव्हां ॿई गॾिजी हलियो। उन्हनि में ख़ुदा करण ॻाल्हि कबी त MNA इन ॻाल्हि ते एग्री थियो त ठीकु आहे, भली उन्हनि खे चओ MPA खे चओ जे गॾिजी हलनि था त मां गॾिजी हलण जे लाइ तयारु आहियां। वरी MPA साहिब खे अची चयोसीं साईं तव्हां वर्क ते गॾिजी हलो, ॿ ॼणा अलॻि अलॻि, एतिरा तव्हांजा तरक़ियाती कम बि कोन थियल, एतिरी माण्हुनि खे तव्हां मोहबत इज़त बि कान ॾिनी आहे। असां ॻोठाणनि खे गॾु कयूं, 50-60 ॻोठ आहे UC में, उन्हनि सभिनी खे गॾु कयूं, माण्हुनि खे हिकिड़ो चकर हिकिड़े जी वर्क, ॿियो चकर पार्टी बि हिकिड़ी। उन MPA साहिबु जवाबु ॾिनो, चई न मां अलॻि हलंदुसि। ठीकु आहे, असां अलॻि अलॻि हिननि खे वर्क कराई, सभु शइ कराई, पर हाणे हिननि खे ॿिन्ही खे हींअर सिस्टम इहो आहे जेकॾहिं को जाइज़ कम में ख़ुदा करण सुठे कम जी का ॻाल्हि हुंजी कर त हू काढ़ियो थो वञे, हुंजी कर त हू काढ़े। असांखे त 6-8 महीना 12 महीना थिया आहिनि, अञा उमेदु आहे त काफ़ी वधीक टाइम थियो हूंदो, पर असां न ॿिन्ही ॾे वञणु चयो आहे न वेंदासीं, छो जो असां भुट्टो साहिब सां जेका पार्टी आहे उन सां मोहबत कंदा, असांजो न MNA सां वञे न MPA सां वञे, असां उन जी सज़ा ई ॾींदा आहिनि उन माण्हू खे जेको हिननि जो माण्हू नथो बणिजे। हिननि खे पीपुल्स पार्टी जे वोटनि जी जेका पोज़ीशन मूंखे नज़र थी अचे त हिननि खे ज़रूरत ई कोन्हे। जेकॾहिं वोटनि जी ज़रूरत हुजे, वर्क जी ज़रूरत हुजे त हिननि सां रक्षन जूं रैलियूं सरेआम बाक़ाइदे वर्क कई आहे, ॻोठ ॻोठ में वर्क कई आहे, जेतिरो असां हिननि सां तकलीफ़ करे कमु कयो आहे शायदि कंहिं ॿिए कयो हुजे, पर उहे प्रूफ पिया आहिनि। सोशल मीडिया ते फोटेज सभु शइ वीडियोज़ पियूं, सभु शइ पियूं, को प्रोग्राम हिननि खे न छॾियो आहे, हर जाते गाॾियूं करे वञनि ॿियो टियों, पर ॿिन्ही सां हुननि जो जेको दस्तूर आहे, जेका सोच आहे त को असांजो माण्हू थिए, हू चएसि मां अलाह जो खलकियल आहे, मां हिन जो माण्हू छो थियां, मूंखे अलाह रोज़ी ॾिए थो, मूंखे ज़रूरत ई कोन्हे। पीपुल्स पार्टी सां मोहबत रहंदी, वोट रहंदा, जेको आहे जंहिंजी सज़ा असांखे दुनिया में ॾिए थी। माण्हू बि असां ते तनक़ीद कनि था त तूं ही भुट्टो फैमिली जो मोहबत करण वारो, एतिरा वोट करण वारो, सरेआम वर्क करण वारो, पीपुल्स पार्टी जे करे झेड़ा करण वारो, तोखे को बि तरक़ियाती कोन थो मिले, कमु त ॿियनि। मां क्लियर वादे थो कयां त मां माण्हुनि खे ॾिसां थो हैरानगी सां। मां अॼु चेयरमैन साहब बिलाल साहब के अपील कंदुसि त ये क्या है बिलाल साहब, आप दादू की कंडीशन को देखें, दोनों जो MP MNA साहब हैं उनको आपस में इनका सरचार नहीं करा सकते, इसको आपस में बेहतर ठीक रास्ते से चला नहीं सकते, क्यों आप क्यों बीच में नहीं आते, आप सारे ऊपर वाले खामोश क्यों हैं? एक ही पार्टी के बंदे आपस में लड़े पड़े, आप लोगों को पता नहीं है कॾहिं चेयरमैन जी सीट ते था विढ़नि, कॾहिं कंहिंजी सीट ते था विढ़नि। छा आहे पीपुल्स पार्टी में अॻे वर्कर हूंदा, हींअर वॾेरा जागीरदार भोतार सरदार सभई वर्कर थी बीठा आहिनि। हीअ पीपुल्स पार्टी जो तरीक़ो शेड्यूल पियो थो हले, उन शेड्यूल जे मुताबिक़ हिननि खे असांजी ॻाल्हि वणे कोन थी, असां उनजी सज़ा लुणी पियो था। हीअ ॾिसो पिया त मिटी पई थी उॾामे, न गैस आहे, न ड्रेनेज आहे, न रस्तो आहे, का बि सहूलियत कोन्हे। पर मां क्लियर हिन वादे जो प्लेटफॉर्म था कंदुसि त भली तव्हां मूंखे न ॾियो, ईअं जीअं हींअर कमु आयो तव्हां कटराए छॾियो न, त वरी कुझु अहिड़ा इन्हनि जा माण्हू जॾहिं मूं सच लिखणु शुरू कयो त चयूं त हीअ ग़लति ॻाल्हि थो करे। अरे बाबा ग़लति वञी DC साहिब जी लिस्ट में ॾिसो, मां नेट ते रखी आहे सरेआम लिस्ट, 23 लख जो कमु न MPA ॾिनो, न MNA ॾिनो, कंहिं मूंखे न ॾिनो। MPA कलसूम चांडियो साहिब बि मखसूस सीट ते चूंडिजी आई आहे, उहा दादू जी, उन दादू खे छा ॾिनो आहे, केरु ॾियण जे लाइ तयारु कोन्हे। 3 नुमाइंदा आहिनि दादू तालुके जा, 6 नुमाइंदा आहिनि, 9 नुमाइंदा आहिनि टोटल चइनी तालुकनि जा, पर हिननि सभिनी कुझु बि न ॾिनो आहे। का शइ पुछनि नथा, मीटिंग थींदी आहे घुराईंदा कंहिं वर्कर खे कोन्हनि, पुछण जे लाइ तयारु कोन्हनि, जेके गुॾनि वांगुरु ताड़ियूं वॼाईंदा आहिनि, वाह 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 साईं ऐसा हो गया, साईं ने बड़ी गाड़ी ले ली, बंगला ले लिया, वाह 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 ये हो गया, उन्हनि खे घुराईंदा आहिनि। आम वर्कर जी, आम सच ॻाल्हाइण वारनि जी, जीअं भुट्टो साहिब जे टाइम में पुछा थींदी, उहा बिल्कुलु ख़तमु थी वई, उहा का ॻाल्हि कान्हे। हिननि खे पंहिंजा नवाज़ी जा उरूज टोड़े छॾिया अथनि। हिन ई कॉलोनी में MPA साहिबा जो बंगलो आहे, उन में सभु सहूलियतूं आहिनि, त छो तव्हांखे जेको आहे नज़रअंदाज़ कयो थो वञे, कहिड़ी वजह आहे जंहिंजे करे अव्हां जा जेके तरक़ियाती कम रोकिया था वञनि? बाबा तव्हांखे साम्हूं ॻाल्हि आहे त असां हिननि जी उन नज़रिए उन सोच ते हलूं कोन था न। असां भुट्टो साहिब सां मोहबत था कयूं, भुट्टो साहिब जी मोहबत में असां MPA खे वोट कराइनि, MNA खे वोट कराइनि, पर हिननि खे छा घुरिजे, पंहिंजो पाण में जहिड़ो अथनि, उन में जहिड़े में हू चए थो MNA जो माण्हू न थिए, हू MPA जा। बा माण्हू ख़ुदा जो कसम ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूल, असां अलाह जा माण्हू, असां ॿिन्ही जा माण्हू कोन्हे, कंहिंजा माण्हू कोन थींदासीं। चंद ॾींहंनि जी ज़िंदगी में हिते माण्हू थी क़बर में वञी असांखे लाचारा जा पंहिंजो पाण खे कुटायूं, जीअं ख़लक़ियो आहे। असां माण्हू ॿिन्ही जा कोन आहियूं, अलाह जा माण्हू। मोहबत पीपुल्स पार्टी जे करे वोट त ॿिन्ही खे ॾींदासीं न। पाण में तव्हां विड़िया पिया, जंहिंमें तज़ाद को बि मसइलो कोन्हे, उन में विड़िया पिया, उन में असांजो कहिड़ो क़सूरु आहे? हिननि जी पंहिंजी जेका हक़ सच जी राह ते हलण जे करे MPA वटि सभु सहूलियतूं आहिनि, टोटल गैस सहूलियतूं, हर शइ, बिजली कंहिं वक़्त खां वठी करे मौजूदु, पको ट्रांसफार्म अलॻि। मजाला जो कंहिं पाड़े वारे खे उमेदु थिए जो हिकिड़ी का ऊंदा में घर मरी वञनि, ट्रांसफार्म अकेली ॼणी सील कराए छॾियो आहे, जेको सहूलियत ॾिए। न MNA असांखां पुछे, न MPA पुछे, न कलसूम चांडियो पुछे, न सजीला लिगारी साहिबा पुछे। आख़िरकार केरु असांखां पुछंदो? हीअ ॾियण जे लाइ कंहिं कमकार जे लाइ तयारु, इवन बदिली करण जे लाइ असांजो कमु कोन कंदा आहिनि।
कमकार तरक़ियाती ते ठहियो रोकराए छॾियऊं बदिली जेका थींदी आहे या को जाइज़ कमकार थींदो आहे ख़ुदा जो कसम 10 सालनि खां असां जेको कमकार अञा रोकराए अथनि कमकार कंहिं ॻाल्हि ते असांखे लत हणाई हूंदऊं भई कमकार असांजा कया कोन पर अलाह खे असांजी दाह आहे। अॼु मां दादू वारनि खे सॼी सिंध खे मुराद अली शाह जी बि तव्हांखे मां अॼु हिते कंप्लेन थो कयां मुराद अली शाह सां समय भेरा असां राब्ते करण जी कोशिशि कई आहे। मुराद अली शाह उहो वाहिद वज़ीर आला आहे जे पहिरियां बहितर तरीक़े सां हलियो हींअर हुन सिर्फ़ु वॾेरनि जागीरदारनि खां सवाइ ग़रीब मज़दूर मिसकिन माण्हू जेके असां पोरिया आहियूं असां सां तूं ॻाल्हाइणु पसंदि कोन थो करे असांखे हथु ॾियणु पसंदि कोन थो करे असांखे कॾहिं इंसान ई नथो सम्झे उनजो पीए या उनजा माण्हू केर बि असां खां पुछण वारो न आहे त तव्हांजो कमु कहिड़ो आहे। हू सिर्फ़ु सेवण ते ई वज़ीर आला आहे जेका सहूलियत ॾिसे थो सेवण ते खणी दादू जी अवाम मरे पई थी वाह 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 करण वारा माण्हू ताड़ियूं वॼाइण वारा माण्हू उहे हिननि खे वेझाइनि आम माण्हू वर्कर माण्हू वोटर माण्हू जिन नंगनि समेत वोट कया उन्हनि नंगर कहिड़े सरदार वॾेरे नंगनि समेत वोट कया आहिनि असां काई पुछण ई कोन था। असां उनखे हैरानगी सां था चऊं अलाह जे वास्ते ख़ुदा जी देग तपंदी अथव ख़ुदा जी देग जी तपण खां डिॼो अगरि अहिड़ो वक़्तु अची वियो मथे ते केरु तव्हांखे सलाम करण वारो न हूंदो मथां भुलिजी वञो। असां पीपल्स पार्टी सां मुहबत करण वारा आहियूं सरेआम कंदासीं उनजी सज़ा ॾिसूं त केतिरो वक़्तु था ॾियो भली ॾिसूं वक़्तु गुज़रे भई मुराद अली शाह खां बि असां अपील कंदासीं शाह साहिबु जेको तुंहिंजो रवैयो आहे इहो इंतिहाई ॾुखंदड़ आहे तूं चंद माण्हुनि ते महदूद आहीं उन्हनि जे लाइ वॾनि माण्हुनि ते नौकरियूं न ॾिनियूं आहिनि हर शइ वॾनि माण्हुनि ते ई को ॻोल्हे ॻोल्हे वॾेरा जागीरदार भोतार भर्ती कयूं कंहिं ग़रीब जे हिकिड़े कंहिं अहिड़े माण्हू जी नौकिरी मूंखे ॿुधायो जंहिंखे सुठी पोस्ट ॾिनी हुजनि सणबी पोस्ट जेका बि ज़िले जी हूंदी आहे जिथे बि हूंदी आहे हीअ मनपसंदि कामरा मुक़ररु कराए उन्हनि जे हवाले कंदा आहिनि। ग़रीब माण्हू काई पुछण ई कोन था ग़रीबनि सां इंतिहाई ज़ुल्म थो हले हिन कालूनी सां जेको असां सां ज़ुल्म कयो अथनि मां अलाह खे दान ॾिनी आहे मां मीडिया जे ज़रिए दुनिया खे ॿुधायां थो त असां सां सराए आम हिन ज़ुल्म कयो आहे। तव्हां ॿुधाइजो घणा साल थिया अथव हिन कॉलोनी में ऐं कहिड़ी सहूलियतुनि खां हीअ कॉलोनी जेका आहे उहा महरूम आहे। असांखे तक़रीबन 4 साल हिन कॉलोनी में थी विया आहिनि ऐं हिन कॉलोनी में असां हर सहूलियत खां महरूम आहियूं। नंबर पहिरियों असां वटि बिजली न आहे ड्रेनेज न आहे रोड न आहे जेकॾहिं को दोस्त वग़ैरह रोड असांजो मंज़ूर बि कराए थो त वरी उन जा असांजा चूंडियल नुमाइंदा उहो कैंसिल कराए था छॾनि आख़िर असां ॾोह कहिड़ो कयो आहे। असां सॼी ज़िंदगी वोट पीपल्स पार्टी खे कयो आहे असांजे बुनियादी हक़नि ते बि न आहे। हिन कॉलोनी में न गैस आहे न बिजली आहे न ड्रेनेज आहे न रोड आहे ऐं 4 सालनि में को बि चूंडियल नुमाइंदो असांजे न आयो आहे त बाबा तव्हां हिते कीअं आहियो ख़ुशि आहियो या ग़म में आहियो कंहिं बि असांखां अॼु ॾींहुं ताईं न पुछियो आहे। वोट कंहिंखे कंदा आहियो तव्हां? वोट त ज़िंदगी गुज़री वई आहे पीपी खे कया आहिनि असां पर को बि पीपल्स पार्टी जो नुमाइंदो असांजे न आयो आहे। तव्हां ॿुधाइजो घणा साल थिया अथव हिन कॉलोनी में तव्हांखे ऐं हीअ कॉलोनी जेका आहे उहा कहिड़ियुनि सहूलियतुनि खां महरूम आहे? असांखे साईं बेसिकली हिते 4 साल पाण खे रहाइश में थी विया आहिनि ऐं हिन कॉलोनी खे आबाद थींदे 7 साल टोटल थी विया आहिनि पर हिन 7 सालनि जे अंदरि जेके बि इंसान जी ज़रूरत वारियूं शयूं आहिनि उहे का बि हिननि में हिकिड़ी न थी आहे। अफ़सोस सां चवणो थो पए त कुझु सियासी इशूज़ जे करे कुझु कंहिं पर्सनल शख़्स जी इख़्तिलाफ़ात जे करे बि हिते कुझु कम जेके थींदड़ बि रुकराया था वञनि। अवामी नुमाइंदा मूंखे माना अफ़सोस सां चवणो थो पए त कहिड़ा उन्हनि जा माण्हू ॻोल्हे असां हिते वेहारियूं जिन में अधु चंदो करे जॻह बि वठी ॾियूं भला उन्हनि जे सदके असांखे जेके हिते सर्विसूं ॾिनियूं वञनि। मां कंहिंजो एंटी न आहियां पर घटि में घटि एतिरो ज़रूरु चवंदुसि त तव्हांजा कहिड़ा माण्हू असां पंहिंजी कॉलोनी में रहियूं जिन जे सदके हिन कॉलोनी खे तव्हां नवाज़ो। मुख़्तलिफ़ एरियाउनि में जिथे कमु थियनि था रोडनि जे मथां रोड था ठहनि पर जिथे रोड हिकिड़ो बि न आहे उते रोड ठाहिण लाइ तयारु न आहे। मुंहिंजी हिते ॿियनि कॉलोनी वासियुनि सां बि ॻाल्हि ॿोल थी आहे त उहे बि चवनि था त असां सॼी उमिरि पीपल्स पार्टी जे उमेदवारनि खे वोट ॾेई कामयाबु कयो आहे पोइ छो उहे नज़रअंदाज़ था कनि? खाटू पुट वारो सॼो चकर आहे त हिन महिल जेके बि सियासी पार्टियूं आहिनि उहे कंपेयर थियूं कनि त हीअ माण्हू मुंहिंजे लाइ केतिरो कमु माना वधीक करे सघे थो या मुंहिंजे लाइ केतिरो कारआमद आहे। शायदि हिन कॉलोनी में जेके रहवासी आहिनि हुनजे लाइ एतिरा कारआमद या खाटू पुट न आहिनि त उनजे लाइ मां चवंदुसि त या त अलाह करे कहिड़ो खाटू पुट उन्हनि जो असांजी हिन कॉलोनी में अचे जंहिंजे करे ई उहो असां ते महिरबानी कनि। MPA साहिबा जो बंगलो बि हिते चंद क़दम अॻिते जेको आहे MPA साहिबा बि हिते थी रहे उन जे बंगले में सभु सहूलियतूं ॾिनियूं वियूं आहिनि गैस बिजली ड्रेनेज पाणी हर सहूलियत आहे ऐं उनजे बावजूदि जेको आहे ॿियनि घरनि खे छो सहूलियतुनि खां महरूम रखियो वियो आहे? साईं सिर्फ़ु हीअ MPA साहिबा हिते न आहे पर MPA MNA या सियासी बाबति खां जेको बि
लिंक रहे थो उहो जिथे बि रहंदो उनखे सहूलियतूं मिलंदियूं छो जो असांजे हिन पार्लियामेंट में असांजी हिन असेंबलियुनि में पहिरीं कानून इन्हनि जी सहूलियत लाइ ठाहिया वेंदा आहिनि आवाम जी सहूलियत लाइ को बि कानून कोन ठहंदो आहे आवाम जी सहूलियत लाइ जेके कंहिं जीअं असांजो हिन कॉलोनी में माना मोज़िज़ माण्हू आहे उनखे पंहिंजे PR ते या पंहिंजी अलाह सां उनखे इज़त ॾिनी कमु थियो त उहो बि कैंसिल कराइण जी नौबत ते अची वियो हिते जेके बि आहिनि केरु पंहिंजे PR ते कमु कराइण ते तयारु आहिनि त कुझु सियासी इख़्तिलाफ़ातनि जे करे दुश्मनियुनि जे करे उहे कम बि कैंसिल कराया था वञनि त असां वटि MPAs MNAs जी जिथे ॻाल्हि था कयो त उहो असेंबलियुनि खां ई उन्हनि खे रिलीफ मिलणु शुरू थो थिए जेकॾहिं असांजी मोहतरमा हिते थी रहे पर या जे बर बेगान में बि मोहतरमा हुजे हा त उन्हनि खे उते सहूलियत फराहम कई वञे हा छो न जहाज़नि जे ज़रिए सां उनखे मिनरल वाटर पहुचाए वञनि हा ऐं गैस जी सहूलियत आहे त 5000 ml परते बि हुजे हा त बि उनखे उहा गैस मिले हा छो जो असेंबलियुनि खां वठी रिलीफ हिन लाइ अवेलेबल आहे असेंबली में पंहिंजे कैंडिडेट लाइ रिलीफ क़बर मां खोटे बि खणी ईंदा बाक़ी आवाम लाइ रिलीफ क़बर में वञण खां पोइ बि कोन्हे साईं ॿुधाइजो तव्हांखे हिन कॉलोनी में घणा साल थिया आहिनि हिते रहो पिया ऐं हिते कहिड़ियूं कहिड़ियूं सहूलियतूं न आहिनि साईं अस्सलाम वालेकुम वॾी महिरबानी तव्हांजी असांजी सार लधी अथव ऐं तव्हां वक़्तनि फ़वक़्तनि मां ॾिसंदो आहियां त मीडिया वारनि जी महिरबानी आहे जो असांजो भेरो हिते तव्हां कयो था मूंखे 3 साल थी विया आहिनि मुंहिंजो नालो अब्दुल अज़ीज़ मां पाण ख़ुशि कयां मूंखे 3 साल थी विया आहिनि हिन कॉलोनी में रहंदे पर असां घर ठाहिराया आहिनि हिते सुठा ख़र्च बि कयो अथसीं सुठा घर ठाहिराया आहिनि पर असांखे बुनियादी सहूलियत का बि मुयसरु कान्हे का असां हिन दादू जा शहरी आहियूं असां कहिड़ो गुनाह कयो आहे ऐं जेको आहे सो पीपल्स पार्टी जा वर्कर आहियूं अॿे ॾाॾे खां वठी माना जहिड़ो असां पीपल्स पार्टी कॾहिं बि कंहिं पार्टी में कोन रहिया आहियूं पीपल्स पार्टी में दादू जा शहरी आहियूं असां कहिड़ो गुनाह कयो आहे असां वटि तव्हां पाण ॾिसो था त असां वटि काई बुनियादी सहूलियत कान्हे का असां वटि ड्रेनेज जो वॾो मसइलो आहे हाणे असांजो जेको आहे सो सुजाग धुरियुनि में हाजी अब्बास विघियो साहिबु आहे जेको असांजे पाड़े जो रहवासी बि आहे उहो वीचारो महिनतूं करे थो कमु वठे थो हाणे DC साहिब खां उहो पाण जेको आहे सो हिकिड़ो 23 लाख रुपए जो रोड जो जेको आहे सो हिकिड़ो टुकड़ो मंज़ूरु करायो ऐं उहो टुकड़ो DC साहिबु पंहिंजे जेको DC जो बजट हूंदो उन मां ॾिनो हुई उन मां ॾिनो हुई पर अलाए केरु आहे ख़बर न आहे उनखे जेको आहे सो उनखे लत हणाए उनखे ख़तमु करायो वियो आहे असांखे तमामु घणी पहिरीं त ख़ुशी थी हुई पर हाणे असांखे तमामु घणो ॾुख थियो आहे असांजो गुनाह कहिड़ो आहे इन करे असां रिक्वेस्ट कंदासीं बाला अख़्तियारनि खे दादू जे MPA MNA खे त असां कहिड़ो गुनाह कयो आहे ख़ुदा थोरो हेॾे निगाह कयो असांजा हेॾा ख़र्च लॻा पिया आहिनि हेॾा असांजा जेको आहे सूमर मेमण मोहल्ला जेको आहे इन में तमामु घणी ड्रेनेज जी तमामु घणी तकलीफ़ आहे गैस जी तमामु घणी तकलीफ़ आहे लाइट असां वटि न आहे हेॾा सारा घर आहिनि असां वटि जेको आहे सो तमामु हिकिड़ो नंढिड़ो ट्रांसफार्मर हिकिड़े पोल ते बीठल आहे जेको कंहिं वक़्तु बि किरी सघे थो महिरबानी करे असां रिक्वेस्ट कंदासीं वफ़ाक़ खे त असांखे जेको आहे सो ट्रांसफार्मर ॾिनो वञे ऐं रोड जे हवाले सां जेको असांजो इहो कैंसिल थी वियो आहे महिरबानी करे इनखे दुबारा बहाल कयो वञे चूंडियल नुमाइंदा चवनि था त असां दादू में वॾा तरक़ियाती कम कराया आहिनि दादू जो नक्शो तब्दील थी वियो आहे साईं इहो वाक़ई नक्शो तब्दील थी वियो आहे इहा ॻाल्हि हुनजी सही आहे त जेको पहिरीं नक्शो हुयो कुझु मिड़ी उहो तबाही वारी सूरत में नक्शो तब्दील थियो आहे उन्हनि जो तबाही वारे पासे ॾे उन्हनि जो नक्शो तब्दील थियो आहे ऐं इहे मच्छर तव्हां ॾिसंदो असां वटि हिते गंदगी जा ढेर आहिनि ऐं पाणी एॾो आहे ड्रेनेज जो हर पाड़े में हाणे त असांजूं जॻहियूं किरनि थियूं पाण में असांजा हाणे पाड़े वारनि सां बि ॾाढो इहो थिए थो इन पाणी जे मसइले ते त हो चए थो हेॾे पाणी बंदि कयो हो चए थो हेॾो पाणी बंदि घरनि जे पोयां पाणी बीहे थो त घर जेके आहे सो उन्हनि जी ॻाल्हि बि सही आहे घर जेके आहे सो उहे किरनि था उन्हनि खे ॾार पवनि था ऐं महांगियूं महांगियूं उन्हनि जूं जॻहियूं ख़राबु थियनि थियूं असां बि पाणी काॾे कयूं पाणी बि असां उते ई छॾियूं था कॉलोनी में छा कयूं मजबूर आहियूं सो कोई बि चूंडियल नुमाइंदनि जो को दादू जेके हिन टेन्योर में जेके 3 साल हिननि खे थिया आहिनि तमामु तबाही वारे पासे में जेको आहे सो विया आहिनि ऐं बाक़ी ॿियो असांजी काई सहूलियत न आहे दादू में असांजी काई शइ नज़र कान थी अचे MPA साहिबा बि हिन कॉलोनी में रहे थी उनजो बंगलो बि हिन में आहे उते सभु सहूलियतूं आहिनि पोइ तव्हांखे छो नथियूं ॾिनियूं वञनि सहूलियतूं न असांखे कोन थियूं ॾिनियूं वञनि हा इहो ई त असां दाहूं कयूं था त जेको आहे गैस जी जेका पाइप लाइन आहे उहा सूमर मेमण मोहल्ला मां गुज़रे थी ऐं 5 किलोमीटर अॻिते वञे थी ऐं 5 किलोमीटर ते जेके बि माण्हू आहिनि वॾा माण्हू जेके पहिरीं इक़्तिदार में हुया जेके हाणे इक़्तिदार में आहिनि उन्हनि वटि उहा गैस हले पई थी ऐं मोहतरमा साहिबा वटि बि गैस हले पई थी ऐं असां सूमर मेमण मोहल्ला वारा जेके आहे सो उन सहूलियत खां महरूम आहियूं सूमर टाउन जे रहवासियुनि जा मां वीचार ॿुधा जंहिंजो चवणु आहे त हिन जदीद दौर में बि ही टाउन जेको आहे सुई गैस बिजली रोड रस्ता ड्रेनेज ऐं ॿियनि ज़रूरत जेके सहूलियतूं उन्हनि खां महरूम आहे
हिननि मुतालबो कयो आहे त हिननि जे इलाइक़े खे जेको आहे तरक़ियाती कम ॾिना वञनि त जीअं हीउ इलाइक़ो बि सुख सां रही सघे। शुएब थईम, दादू इशूज़।